जो ॻोठ वारिस डायरी में औरत मुबैना तौर 3 ॿारनि समेत रोहिड़ी केनाल में टपो ॾेई छॾियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ आवाज़ सां शेयर कयो पिया राजमंड्रो ॻोठ हाजी वारिस डायरी में औरत ॿारनि समेत केनाल में टपो ॾेई छॾियो आहे। मौजूद माण्हुनि 4 महीननि जी ॿाड़ी सबा खे ॿाहिरि कढी वरितो आहे, जॾहिं त औरत साहिब जो लाश हथायो आहे। मरणो अहम ख़बर मां शेयर कयो वियो ॻोठ हाजी वारिस मां, जिथे औरत मुबैना तौर 3 ॿारनि समेत रोहिड़ी केनाल में टपो ॾेई छॾियो आहे। औरत साहिब जो लाश हथायो आहे, जॾहिं त 4 महीननि जी ॿाड़ी सबा बचायो वियो आहे। चयन जारी आहे, जॾहिं त औरत साहिब खे ॿाहिरि कढी वरितो आहे। मरणो वेझो ॻोठ वारिस डायरी में औरत मुबैना तौर 3 ॿारनि समेत रोहिड़ी केनाल में टपो ॾेई छॾियो। साहिब जो लाश 4 महीननि जी ॿाड़ी सबा खे बचायो वियो। 4 सालनि जी किरन जी ॻोल्हा जारी आहे।